अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 11:15। कम वारी माई हाणे कमु करे हली वई त मूं सोचो कल्ह तव्हां सां ॻाल्हियूं न कयूं, अॼु थोरियूं ॻाल्हियूं करे वठां। कचहरी कोन कईसीं कल्ह। ऐं कल्ह मां तव्हांखे ॾेखारियूं 2 शलवारूं जेके मां ऑनलाइन घुरायूं। ऐं वरी हिकिड़ी ॿी छोकिरी कमेंट करे चयो त तव्हां मूंखां ठारायूं सलवारूं त तव्हां उहे न शो कयूं आहिनि। सो वाक़ई मां विसरी वई आहियां, उहो मां ॾेखारियां थी। हाँ ये कोन्हे त को मूंखे इहे पैसा थी ॾियनि या मां इन्हनि खां कुझु वठां थी, पर सची ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजूं पंहिंजूं सिंधी छोकिरियूं आहिनि त मां चाहियां थी त मां उन्हनि जो कमु सभिनि जे साम्हूं आणियां, या मां उन्हनि जो को पेज आहे या कुझु बि आहे त उहो मां तव्हां सां शेयर कयां त हू हिमत कनि थियूं, घर वेठे को कारोबार कनि थियूं, कुझु करणु थियूं चाहिनि त उन्हनि खे थोरी सपोर्ट करणु घुरिजे। मुंहिंजी इहा आदत आहे, चाहे मुंहिंजी फैमिली में बि कोई कंहिं बि तरह जो कमु शुरू करे त मां उन खां कुझु न कुझु ज़रूरु ख़रीद कंदी आहियां, या ॿाहिरि बि छोकिरियूं जिन जो कमु सुठो हुजे त उन्हनि खां मां ज़रूरु वठंदी आहियां। ऐं हिकिड़ो आहे सरतियूं संग क्राफ्ट एग्ज़िबिशन लॻंदी, हाणे कोविड खां पोइ त 2 सालनि खां कोन लॻी आहे, त उन्हनि जे लाइ मां स्पेशली पैसा बचाए रखंदी आहियां। उहे सभु ॻोठाणियूं मुंहिंजूं सिंधियाणियूं हुनरमंद मायूं कमु कंदियूं आहिनि त मां ज़रूरु चाहींदी आहियां त उन्हनि खां कुझु न कुझु वठां। त इहो सिलसिलो जारी आहे। सो मां एम्ब्रॉयडरी वारियूं 2 शलवारूं ऑर्डर करे ठारायूं हुयूं ऐं उन्हनि जो पेज आहे फेसबुक ते, नाज़ एम्ब्रॉयडरी। मां पहिरियों बि इहो अनाउंस करे चुकी आहियां। सो उन्हनि जो मां तव्हांखे ॾेखारींदमि कमु, ऐं मूंखे विसरी वियो आहे त अलाए घणे जूं घुरायूं, डिलीवरी चार्जिस केतिरा लॻा। सो उहा नाज़ पाण ई जेका आहे ऐड कंदी कमेंट में जॾहिं ही वीडियो ॾिसंदी, ठीकु आहे न। सो कमु सुठो अथनि, कपिड़ो सुठो अथनि, मां सेटिस्फाई आहियां। मां जंहिं शइ खां मुतमइन थियां थी उहा तव्हां सां मां शेयर कयां थी। ॿियो त उन ॾींहुं अमा आई त बसि मंझंदि खां राति ताईं जे लाइ आई, त उहा हिकिड़ी झलक मां हुनजी भरे वरिती वीडियो में। सॼो ॾींहुं कचहरियूं कयूंसीं। ऐं ॿियो जीअं गर्मी शुरू थी आहे तीअं मुंहिंजी स्पीड थोरी स्लो थियणु शुरू थी आहे। न तेज़ सीअ में मूंखां कमु थींदो आहे, न तेज़ गर्मी में मूंखां थींदो आहे। इहे 2 शयूं मूंखे ॾाढो तंग कंदियूं आहिनि। पोइ बसि मां रूटीन जा कमु कंदी आहियां उन्हनि में। ऐं इनशाला सुभाणे खां अरबा खां रमज़ान शरीफ़ शुरू थींदो त हाणे मूंखे कुझु सम्झ में नथो अचे त मां छा रिकॉर्ड कयां, छो त मूंखे इहो मुनासिबु नथो लॻे इबादतूं शेयर करणु या सहरियूं इफ़्तारियूं शेयर करणु, छो त इफ़्तारी में असां घणो कुझु पचाइणु काफ़ी अरसो थियो, साल गुज़रिया आहिनि, बल्कि छॾे ॾिनो आहे। जीअं मां इहो पहिरियों बि चयो हो त हल्को फुल्को जेको बि खाधो ठहंदो उहो मां शेयर न कंदमि। हा, अगरि का मां नई डिश ट्राए कई त मां ज़रूरु उनजी वीडियो ठाहींदमि, ठीकु आहे न। त रोज़मर्रा में ऐं ॿियो त सुम्हण जाॻण जा टाइमिंग्स थोरा डिस्टर्ब थी वेंदा आहिनि। डिस्टर्ब न चवणु घुरिजे, मूंखे फ़र्क़ु त अचे थो बहरहाल, त उन में बि थोरो मसइलो थींदो। ऐं सम्झ में नथो अचे मूंखे त सुभाणे खां मां तव्हां सां छा शेयर कयां। सो कुझु आइडियाज़ ॾियो, सजेशन ॾियो, मशवरो ॾियो, छो त मां हमेशह इहो चवंदी आहियां त मां त हिकिड़ो दिमाग़ आहियां ऐं ॿिया तव्हां सभु साम्हूं आहियो जेके मुंहिंजे ॿुधण वारा ॾिसण वारा, उहे घणा दिमाग़ थी विया। त मे बी के अहिड़ा मशवरा अची वञनि जेको मां तव्हां सां शेयर, तव्हांजो उहे ॻाल्हियूं मूंखे वणनि त मां उहो तव्हां सां शेयर कयां। सो बसि इहे कुझु ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं हुयूं। हाणे उथंदमि, सभिनी खां पहिरियों वेंदमि प्लांट्स खे पाणी ॾियणु। प्लांट्स शो नथी कयां छो त 2-3 वीडियोज़ में कंटिन्यू मां इलाही सारो टाइम प्लांट्स जो शेयर कंदी रही आहियां। त सभिनी खां पहिरियों गर्मी थी वई आहे हाणे, त मूंखे लॻे थो रोज़ ई पाणी ॾियणो आहे मूंखे उन्हनि खे। सो प्लांट्स खे पाणी ॾींदमि, हुन खां पोइ घर जे अंदरि अची ॾिसां छा थी शेयर कयां तव्हां सां। जेको आहे पहिरियों सलवारूं शेयर करे थी वञां। तो 2 ठारायूं मूं एम्ब्रॉयडरी वारियूं, हिकिड़ी त मूं गिफ्ट करे छॾी कंहिंखे, हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजे लाइ पई आहे। सिबंदमि, अलाए कॾहिं पायां, उहे पुराणा कपिड़ा थी, अलाए हे 5 साल पुराणा आहिनि, अलाए घणा आहिनि, बसि ॾाढा कंफर्टेबल आहिनि, मज़ो थो अचे मूंखे इन्हनि में। ऐं यकीन कयो त नवां कपिड़ा पाए मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण मां जेल में बंदि थी वई आहियां जेसिताईं मां चेंज न कयां न, पंहिंजे हुन पुराणनि ते न अचां, तेसिताईं मूंखे मज़ो न ईंदो आहे। सो बहरहाल पहिरियों तव्हां सां शेयर करे थी वठां त मां कहिड़ी एम्ब्रॉयडरी जी शलवार ठाही। तव्हां हुन पेज ते कमु चेक करे सघो था ऐं पोइ वञां थी ॿाहिरि पाणी ॾियणु। हीअ आहे उहा हुरमिचे जी भरियल शलवार, ऐं सिबी कोन्हे अञा ताईं, सिबंदमि। अच्छा, हिन में जेको हुयो शीशा लॻल हुया, त मूं हिननि खे मना कयो त मूंखे शीशो पाचे ते न खपे। ही 2 लाइनूं शीशनि जूं हुयूं ऐं मूं शीशा न हणाया, इन करे मूंखे थोरा 200-300 जो फ़र्क़ु पियो, घटि पियो, छो त मां बचत जी ख़ातिर न, बल्कि पाचो लिड़की पवंदो आहे न, शीशा हेवी था थियनि त मूंखे वणंदो न आहे, उहो बीहंदो न आहे पाइण में सुहिणो, मूंखे ईअं लॻंदो आहे पंहिंजे लाइ। त मूं उन्हनि खे मना कयो त मूंखे जेको आहे शीशा न खपनि।
सो ही 2 सलवारूं मां ठारायूं, हिकिड़ी गिफ्ट करे छॾी आहे ऐं हिकिड़ी हीअ मां पंहिंजे लाइ रखी आहे, जॾहिं सिबंदमि ॾिठो वेंदो। ॾाढो सुठो फाइन जेको आहे सन्ही कॉटन या लॉन टाइप कुझु कपिड़ो आहे, पर आराम सां पाए थो सघिजे गर्मियुनि में, सियारे में बि पाइजी वेंदो। सो इहो हुयो त तव्हां पाण हिननि जो पेज चेक करे सघो था ऐं मूंखे ॾाढो हिननि जो कमु वणियो ऐं ॾाढो सुठो फाइन कमु थियल आहे। बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे, अगरि शीशा हणाईंदो त उनजा पैसा एक्स्ट्रा हूंदा, शीशा न हणाईंदो। हे मुंहिंजो ई आइडिया आहे, पहिरियों दफ़ो त मूंखे शीशा न खपनि, न त हे शीशनि वारियूं शलवारूं ठाहिनि थियूं, त मां पंहिंजी पसंदि सां शीशा कोन हणाया आहिनि। असां वञूं था ॿाहिरि, कुझु ज़रूरी कमु आहे, सुराण बि मूंसां गॾु आहे ऐं मां इन जो इंतज़ारु पई कयां त अचे त पोइ गॾिजी निकिरूं। सो हाणे असां निकिता आहियूं, हलूं था ॿाहिरि, कुझु वापसीअ ते वरी तव्हां सां मिलंदासीं। अज़ान बि अचे थी परे परे खां, पर कलाक खनि जो कमु आहे, मोटी अचे पोइ नमाज़ पढ़ंदासीं, लंच बि जेको आहे वापसीअ ते ठाहींदासीं। ख़ाली आहे इहो रिक्शा वारो। मां आई आहियां टेलर जी शॉप ते सुराण जा कपिड़ा खणणु, आर्किन टेलर्स हिननि जो नालो आहे ऐं हमेशह वांगुरु ॿाहिरि फर्नीचर जी दुकानु आहे। सो कपिड़ा तयारु थी विया आहिनि, इहो खणणु आया आहियूं। ॿाहिरि निकिता आहियूं त सोचमि त सभु कमु गॾु करे वञा। साथ पूरे पीसेस आप मुझे बाद में दे सकते हैं। मैं ये तस्वीरें ले लूँगा ताकि आप अभी आप 5 मिनट आती तो मैं निकल जाता। असां अची वियासीं वापसि, बैंक में कमु हो उहो कयोसीं, अटो वरितो, बाजरी ख़तमु थी वई, मथे पखियुनि खे विझंदा आहियूं बाजरी। सुराण पंहिंजे लाइ निमको वरितो, मुंहिंजी हिकिड़ी दवा जी ज़रूरत हुई अर्जेंट, उहा वरितमि। बुहारी वरिती जेका मां आंगण में रखी आई आहियां ऐं हाणे पाणी वाणी पीअंदासीं, साह पटींदासीं, पहिरीं नमाज़ पढ़ंदासीं। थकिजी पियमि ऐं इलाही देरि महिनत करण खां पोइ इहे कपिड़ा पंहिंजा ई रखियल पीसिस मूंखे यादि न हूंदा आहिनि त किथे रखिया आहिनि। त मूंखे राजिया जा कपिड़ा सिबणा आहिनि। हे सिल्क आहे ब्लू ऐं हे मां एम्ब्रॉयडर्ड जेके पीसिस वठी आई हुअमि, इहे कटिंग करे इहे मां हिन ते हणंदमि। त इहे मूंखे ॿई जेके आहिनि ड्रेसिस राजिया जा सिबणा आहिनि। सो फ़िलहालु सिर्फ़ु कढी रखियो अथमि कपिड़ो, कटण जी या सिबण जी त सवाल नथो पैदा थिए, हिन महिल हिमत ई कोन्हे। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां थी ठाहियां राजू मानी हाणे ऐं चांवर पचायां थी ऐं भिंडियूं। तव्हां सभिनीनि खे रमज़ान मुबारक हुजे, रमज़ान जो चंड नज़र अची वियो आहे। सो इंशाअल्लाह सुभाणे खां रोज़ो थींदो ऐं मां पंहिंजे व्लॉग खे कंदमि हिते ई ख़तमु। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहिद।